सखर जे नए पिंड में मुड़स जे अगुणी घरवारी रमशान जे भाइरनि जे कुटके में ज़ख़्मी थी अस्पताल पहुतल नई कुंवार हिरा शाह सखर सिविल अस्पताल में डिस्चार्ज थियण खां पोइ मुड़स अली शाह जे घर पहुती, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिरा शाह जो चवणु हो त सखर जे नए पिंड जे रहवासी सैयद अली शाह बुखारी सां शादी कई आहे। शादी खां पोइ घर में खुशगवार ज़िंदगी गुज़ारियो पिया त 13 मई ते मुड़स अली शाह जी ख़ैर मौजूदगी में संदसि अगुणी घरवारी रमशाह पंहिंजे भाइरनि सदाम अमीन ऐं ज़ायदा सां गॾिजी घर में अची मुंहुं खे मारकुट करे ज़ख़्मी करे घर में रखियल सोना ज़ेवर क़ीमती 2 मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान खणी वेंदे तेज़ाब हारण जूं धमकियूं ॾींदे हलिया विया। जे बाद मुड़स अली शाह खे इतलाउ मिलण ते घर पहुची थाणे तां लेटर वठी बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल सखर में दाख़िल करायो। जितां गुज़िरियल ॾींहुं मोकल मिली आहे। रमशाह ऐं उन जे भाइरनि खां हयाती खे ख़तरो आहे। रमशाह खेसि तेज़ाब हारण जी धमकी ॾिनी आहे, जंहिं सबबि पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झा पई। हुन DIG सखर SSP सखर समेत आला अख़्तियारनि खे वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची